बिडशाह मां ख़बर ॾींदा हलूं त बिडशाह में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह जे उर्स जे टें ऐं आख़िरी ॾींहं ते चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी तक़रीब सां ख़िताब कयो, जिते हिन शाह लतीफ़ सां अक़ीदत, भारत जी धमकियुनि ऐं पाकिस्तान जी कामयाबी जो ज़िक्र कयो। बिडशाह में लतीफ़ी एवार्ड जी तक़रीब सां ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हीअ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त हू नसल दर नसल दरगाह बिडशाह ते हाज़िरी ॾींदा आया आहिनि। हिन चयो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो, बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी सभु शाह लतीफ़ जा मञींदड़ आहिनि। बिलावल भुट्टो चयो त पाकिस्तान कॾहिं बि जंग शुरू नाहे कई पर ख़त्म ज़रूर कई आहे। हर शहरी ऐं नौजवान सोशल मीडिया ते माज़ संभाले मुल्क जो दिफ़ा कयो। हिन चयो त भारत असांजे पाणी ऐं दरिया सिंध ते हमलो करे असांजी हज़ारी सालनि जी तारीख़ ऐं सकाफ़त खे निशानो बणायो। संदसि चवण हो त मोदी जी धमकी जे जवाब में हिन दरिया जे किनारे बीह चयो हो त मोदी खे दुनिया अॾो बेनकाब कंदासीं। बिलावल भुट्टो चयो त असां अमुन जा ख़्वाहिशमंद आहियूं, पर जेकॾहिं जंग जी ॻाल्हि कई वई त शाह लतीफ़ जी धरती तां ऐलान थींदो। हिन तक़रीब जी पुॼाणी ते चयो त अॼु असीं जश्न आज़ादी ऐं जंग में फतह जी ख़ुशी मल्हाए रहिया आहियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।